अस्सलाम वालेकुम यार मेरे दोस्तों, उम्मीद कयां तो सब ठीक हूंदव, खैरियत सां हूंदव। तव्हां दोस्तनि जो वॾो प्यार आहे, वॾी मोहबत आहे। काफ़ी दोस्त कमेंट्स भी कनि था ऐं इंशाल्लाह कमेंट्स जेके भी कनि था उन्हनि सभिनी जा नाला भी खणंदुसि, पर हिन वक़्तु मूं हुननि जा नाला यादि कोन कया, बाक़ी नेक्स्ट टाइम सभिनी जा मां नाला यादि करे ऐं सभिनी जी कमेंट्स मां वीडियो में शामिल ज़रूरु कंदुसि। ठीक है दोस्तों। ऐं हिन वक़्तु शमन अली मीराली जो एल्बम आहे, वॉल्यूम नंबर आहे 2135, एल्बम आहे 11। ऐं हिन जी तालिबान कई आहे ग़ुलाम क़ादिर घायल। ग़ुलाम क़ादिर घायल पुराणो शाइर आहे शमन अली जो। एल्बम जो टाइटल आहे उजड़ी शाम दा मंज़र। ही बेहतरीन एल्बम आहे ऐं 2135 वॉल्यूम 11 एल्बम उर्दू सराइकी सिंधी नोहे, माना हिन में टे कलम इहो टे मिक्स आहिनि, टे तरह जा। हाणे हिन में पहिरियों नो आहे मैं आशिक हाँ अल्लाह दा, मैं आशिक हाँ अल्लाह दा। उन खां पोइ आहे मशहूर नो आहे ज़ुल्फ़कार आफ्ताब रफ़ीक ज़मीर जो असीं हैदरी आहियूं, असीं मातमी आहियूं, असीं हैदरी आहियूं। ऐं हुन में जेकॾहिं असांखे यूट्यूब वारा मतिलबु कि नाज़ प्रोडक्शन असांखे रखणु ॾिए त असां रखूं। काफ़ी दोस्त भी चवनि था त रखो आहे तव्हां, हाणे काॾों रखी सघूं था। असां रखूं था त असांखे कॉपीराइट थो अचे, कॉपीराइट मसइलो आहे। सो इहे ॻाल्हियूं छा कयूं, उन्हनि ॻाल्हियुनि खे दिलि ॾाढी ॾुखे थी, नाज़ प्रोडक्शन रखणु नथी ॾिए। हाणे नो आहे 3 नंबर नो आहे कोई गैरतमंद भुल सकदा है। ही शाइरी आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी। ऐं उन खां पोइ आहे तेरे दर पे कलंदर आके दुआ करता है। उन खां पोइ आहे दफना के बहन सकीना को। ऐं उन खां पोइ आहे अॼु घर घर मातम है। ऐं उन खां पोइ आहे नो जेको आहे कूफियो शामियो चादरें हमको दो। ही शाइरी ज़ियाउ ज़मान जी आहे जे वसिल। ऐं उन खां पोइ आख़िरी आहे वस भेण ग़रीब दा। ऐं ही शाइरी आहे नाशाद जी, नाशाद। मुंहिंजे ख़्याल में ही नाशाद पुराणो शाइर आहे, हिन जा कुझु कलाम भी उस्ताद ॻाया आहिनि। नाशाद नजमदीन फुल नालो इहो अथसि। ही एल्बम मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त 2000 में आयल आहे या 2001 में आयो आहे ही एल्बम। ऐं शमन अली जा तव्हांखे ॿुधायां त 28 खां 29 ताईं एल्बम नोहनि जा आयल आहिनि। ऐं हिन वक़्तु तारीख़ आहे 8 मुहर्रम। ठीकु आहे। ऐं 9-10 मुहर्रम ते असांजो को बि वीडियो न अची सघंदो, इहो तव्हांखे मां ॿुधाए छॾियां। जो 9 ऐं 10 तारीख़ नेटवर्क सिर्फ़ु बंदि हूंदा आहिनि, न कॉल न मैसेज, माना हर शइ नेटवर्क सॼो कंप्लीट बंदि हूंदो आहे। इन करे कुझु रखी न सघंदासीं असां। ही लास्ट एल्बम आहे, मजबूरी पोइ 11 मुहर्रम या 12 मुहर्रम ते 13 मुहर्रम ताईं कुझु एल्बम ॿिया जेके आहिनि रहियल उहे शामिलु कंदासीं 13 मुहर्रम ताईं। उन खां बाद बसि, उन खां बाद वरी साॻियो ई सिलसिलो जारी रहंदो। ठीकु आहे दोस्तों, उमेद कयां साॻियो ई सिलसिलो जारी रहंदो। ऐं उन खां पोइ जेके बि माना कलामनि वारा एल्बम अथसि उहे ॿुधाईंदुसि। धमालूं जेके आहिनि उस्ताद जूं धमालूं ॿुधाईंदुसि। क़सीदनि वारो हिकिड़ो एल्बम आहे, उहो बि 11 या 12 मुहर्रम ते शामिलु कंदासीं इंशाअल्लाह। ठीकु आहे दोस्तों, कमेंट कयो, राय ॾियो, शेयर कयो, महिरबानियूं, लख एहसान।